नाज़रीन अव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त ख़ानपुर महर वेझो ॻोठ थरियो मलिक में माकाई माइनर ते पुल न हुजण करे मैयत खे काठी वारी पुल तां गुज़ारे क़ब्रिस्तान पहुचाइण वारी वीडियो वायरल थी वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर फ़िदा हुसैन मूजिबि फ़ौत थियल पीरसन नूर आलिम मलिक जो मढ़ वारसनि काठी वारी पुल तां वरी कोशिश करे क्रॉस कराए क़ब्रिस्तान ताईं पहुचायो। ॻोठाणनि जो चवणु आहे त ॻोठ थरियो मलिक भरिसां वहंदड़ माकाई माइनर ते पुल न हुजण करे अक्सर फ़ौतियुनि जा मढ़ अहिड़े ई ॾुखियाईनि सां गुज़ारिया वेंदा आहिनि। नाज़रीन अव्हांखे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा हलूं त ख़ानपुर महर वेझो ॻोठ थरियो मलिक में माकाई माइनर ते पुल न हुजण करे मैयत खे काठी वारी पुल तां गुज़ारे क़ब्रिस्तान पहुचाइण वारी वीडियो वायरल थी वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर फ़िदा हुसैन मूजिबि फ़ौत थियल पीरसन नूर आलिम मलिक जो मढ़ वारसनि काठी वारी पुल तां वरी कोशिश करे क्रॉस कराए क़ब्रिस्तान ताईं पहुचायो। ॻोठाणनि जो चवणु आहे त ॻोठ थरियो मलिक भरिसां वहंदड़ माकाई माइनर ते पुल न हुजण करे अक्सर फ़ौतियुनि जा मढ़ अहिड़े ई ॾुखियाईनि सां गुज़ारिया वेंदा आहिनि।